अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया हूं त PP यूथ ज़िले टंडोलार जे सदर वसीम लतीफ़ मंगरियो पारां अॻूणी ज़िले काउंसिल टंडोलार जे चेयरमैन मखदूम मियो अली मामून वल्लारी खे चांह पार्टी ॾिनी वई। PP यूथ ज़िले टंडोलार जे सदर वसीम लतीफ़ मंगरियो पारां अॻूणे ज़िले चेयरमैन मखदूम अली मामून वल्लारी खे अजरक पुण पाराई। PP यूथ ज़िले टंडोलार जे सदर वसीम लतीफ़ मंगरियो चयो त पार्टी सां गॾु आहियूं। मकानी चूंडुनि में पार्टी उम्मीदवारनि खे अक्सरियत सां कामयाबी नसीब थींदी। अॻूणे ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम मियो अली मामून वल्लारी चयो आहे त उहो तासर ग़लति आहे त पीपल्स पार्टी ख़तम थी चुकी आहे। ईंदड़ बलदियाती इलेक्शन में PP उम्मीदवारनि जी कामयाबी अहिड़ो तासर ॾींदड़नि जी ग़लतफ़हमी खे दूर करे छॾींदी। PP यूथ ज़िले टंडोलार जे सदर वसीम लतीफ़ मंगरियो चयो त आम चूंडुनि में पीपल्स पार्टी सोभारे थींदी। टंडोलार ज़िले समेत सॼी सिंध छा पर मुल्क में PP उम्मीदवार कामयाब थी ईंदा ऐं मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। अॻूणे ज़िले चेयरमैन अली मामून वल्लारी चयो त बलदियाती इलेक्शन में मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थींदियूं। PP उम्मीदवार कामयाबी हासिल कंदा।